सज्जाद मीर मेडिकल स्टोर जे अॻियां हथनि में दवाउनि जा पर्चा झलियूं परेशान हाल पंहिंजे पंहिंजे मुंहं सां बीठा हुआ। संदन दवाउनि जा पैसा खुटल हुआ। सज्जाद मीर खे पाण वांगुरु परेशान ॾिसी संदसि भरिसां अची पुछे थो, साईं ख़ैर त आहे? परेशान ॾिसो था। मीर ॿुधाए थो, अदा 200 रुपया खुटनि था, दवा बि ज़रूर वठणी आहे। स्टोर वारो वाक़ुफ़ न है जो उधर ते दवा ॾे। सज्जाद खीसे मां 200 रुपया कढी ॾींदे चवे थो, मुंहिंजो वरी 1000 रुपया खुटे थो। तूं दवा वठी पंहिंजे मरीज़ वटि पहुच, मुंहिंजो अलाह वाही। मीर थोरा ते नज़रुनि सां ॾिसी स्टोर ॾांहुं वञे थो। इहो सभु लका मोटरसाइकिल ते वेठल जवाद ॾिसी रहियो हो। जवाद दवाउनि जी थैली खणी सज्जाद खे ॾे थो ऐं पुछेसि थो, अदा कहिड़ी ॻाल्हि में परेशान आहियो? सज्जाद ॿुधाए थो, अदा हूअं त 1000 रुपया खुटे पियो, पर हाणे 1200 खुटनि था। जवाद दवा जी थैली ॾींदे चवेसि थो, अदा असांजो मरीज़ फोत थी वियो आहे। ही 1500 जूं दवायूं आहिनि। मां पाण इंतज़ार में हुउसि त फोतीअ जे सवाब ख़ातिर कंहिं ज़रूरतमंद खे दवा ॾियां। ही स्टोर वारे खे ॾेई पंहिंजूं दवाऊं वठोसि। ईअं चई जवाद हलियो वञे थो। सज्जाद ॾिसंदो रहेसि थो।